माड़ू इंसान सोन ने चांदी भेरो करे गड करे ऐं रखे तो उन जी ज़कात नथो ॾे त उन लाइ दोज़क में बाहि जो विछाण हिकिड़ो विछायो वेंदो। अलाह रोम करे। दोज़क जी बाहि कहिड़ी हूंदी? जे दोज़क रहियो, दोज़क जा 400 तबक़ा आहिनि। इन मां हिकिड़ो तबक़ो जो कोई असाब जो आहे, इन खां रोज़ दोज़क पनाह घुरे थो, 400 फेरा पनाह घुरे थो। चए मुंहिंजा अलाह मूंखे दोज़क भले बनाए पर हिन तबक़े जे अज़ाब खां मूंखे बचाए। जेको दोज़क 400 फेरा पनाह घुरे थो, भला इंसान जी हालत कहिड़ी थींदी जंहिं लाइ बाहि जो विछाण हूंदो। बाहि जो विछाण विछाए करे फ़रिश्ता हिन मथे हिनखे सुम्हारींदा। वारलो एॾो खजे न, कड़ियूं पहिराइजे न, बाहियूं पटियूं ॿधी पगे मथे घिसके पयूं थिए न, गिनी ने घर में रखियो। हिन टाणे इनकार कंदा हाणे ज़कात कीअं ॾियूं? पोइ हिनखे किथे तपाए में अचींदो। पोइ मलाइके खे हुकुम कंदो, मुंहिंजा मलाइको हिन दागीने खे, हिन सोन चांदीअ जे ज़ेवर खे बाहि में आग में तपायो। कीअं तपाईंदा? जीअं लोहार लोहे खे तपाए। लोह रतो टांडो थी अहिड़ा दागीना ई ज़ेवर टांडो थींदा। अलाह फरमाईंदो मुंहिंजा मलाइको हाणे हिन जी लिलाड़ जी पेशानी खे ॾंबियो। हाज़रीन जुम्मा, मुसलमानो, अल्लाह जी तारीफ़ वाखाण वॾाई बुज़ुर्गी ऐं बरतरी सना ऐं सारा अल्लाह वाहदहू ला शरीक लहू जे लाइ जो सारी कायनात जो ख़लक़नहार मालिकल मुल्क आहे, जंहिंजी बाज वसी ऐं कुशादी आहे, जंहिंजा एहसान ऐं महिरबानियूं ऐं नेमतूं इंसान जे मथे तरह तरह जूं थी रहियूं आहिनि। जंहिं रब्बिल आलमीन जी मुख़्तसर हम्द सना वाखाण वॾाईअ जे बाद अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी सूरे लुक़मान जूं उहे आयतूं पंहिंजे साम्हूं पेश कयूं आहिनि, जंहिंमें अल्लाह ताला इंसान वटि जेको माल आहे, हलाल माल आहे, अल्लाह ताला उन मथे ज़कात मुक़ररु कई आहे। त हीउ रमज़ान मुबारक जो बहितरीन ऐं भलारो महीनो ने आख़िरी ॾोह आहे, आख़िरी अशरो आहे। हीउ रमज़ान मुबारक जो महीनो अहिड़ो भलो आहे जंहिंमें अल्लाह ताला जहन्नम जे दोज़ख जे दरवाज़े खे बंदि करे छॾे थो ऐं जन्नतुल फिरदौस जे 8हें दरवाज़े खे अल्लाह पाक सिंगारे ऐं खोले छॾे थो, ऐं जन्नत खे पिणु अल्लाह ताला सिंगारे छॾे थो। जन्नत नेमत ऐं सिंगार अहिड़ी आहे जे उन जो शुमार नथो थी सघे। इन जन्नत में नेमतूं कहिड़ियूं आहिनि तंहिंजी ख़बर कंहिंखे पिणु न आहे अल्लाह सवा, ऐं कंहिं अखी से ख़्वाब में पिणु न ॾिठियूं कि जन्नत में नेमतूं कहिड़ियूं हूंदियूं। कंहिंजे दिलि में ख़्यालु न आयो कि अहिड़ियूं नेमतूं अल्लाह ई लिकाए ने छुपाए ने रखी छॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नत में हिकिड़ो तंबू आहे मोतीअ जो, उन में जन्नती हूरूं वेठलूं आहिनि। उहे जन्नत जूं हूरूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे मथे मथे जेको दौ पटो जेको ऊटण आहे, हयादार ऐं शर्मेलियूं आहिनि। ऊटण जेको उन खे ऊटियल आहे, मथे तां जेको चादर पियल आहे, इहा दुनिया जे सोने चांदीअ हीरे जवेरे खां वधारे क़ीमती आहे। ई दौ पटो अहिड़ो क़ीमती आहे त भला हूरूं कहिड़ियूं क़ीमती हूंदियूं, उहे भला औरतूं कहिड़ियूं हूंदियूं। अल्लाह ई पंहिंजे मोमिन बाने, अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारे बाने, अल्लाह जो डपु रखण वारे इंसान लाइ अल्लाह उहे हूरूं पैदा करे छॾियूं आहिनि। जीअं क़ुर शरीफ़ में आहे त उन नेक बेशती इंसान सवा उन हूरे वटि न को जिन वञी सघियो हूंदो ऐं न को माण्हू वञी सघियो हूंदो। कंहिं इंसान जी शिकिल उन ॾिठो न हूंदो जन्नती बाने मोमिने सवा। मुस्लमान त अमड़े आई, पामड़ा मुस्लमान आई, पर मोमिन जेको आहे, इन मोमिन जूं वसफ़ूं, मोमिन जो शान, मोमिन जेको आहे इसे मुस्लमान खां अलॻि आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी साहबा में वेठा हुआ, मिसाल बयान क्यों मोमिने जा। साहबा खे पुछो त मोमिन ई कंहिंखे चओ। साहबा जो या रसूलल्लाह नमाज़ पढ़े 5 वक़्त ऐं रोज़ा रखे रमज़ान जा ऐं ज़कातूं ॾे हज करे ई मड़े मुसलमान ऐं मोमिन ई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन जूं जंहिंमें वसफ़ूं हूनियूं सुहिणियूं माण्हू मोमिन। पोइ अलाह जे रसूल मोमिन जो मिसाल बयान कई। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा साहबी मड़े मजलिस में वेठा हुआ। अलाह जे रसूल चयईं त मोमिन जो मिसाल उन वण जहिड़ो आहे जंहिंजा पन नथा किरनि। असां खे चए थो वण कयो आहे जंहिंजा पन नथा किरनि। अलाह मोमिन जो मिसाल बयानु कयईं ऐं मिसाल उन वण जे बारे में ॾिनई। तॾहिं साहबा चवनि था त असां जंगल जा रोंदल माण्हू जेकी पण हुआ इन मिणी जंगल जे वण ॾांहुं असां नज़र दौड़ाई त अहिड़ो जंगल में वण कयो आहे जंहिंजो पन नथो किरे। साहबा जे दिलि मथे मग़ज़ मथे ॻाल्हि न हुई की अहिड़ो वण कयो आहे जंहिंजा पन नथा किरे। अब्दुल्लाह बिन उमर जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत उमर तंहिंजा पुत्र हुआ ऐं अलाह जे रसूल जा साहबी पण हुआ। अब्दुल्लाह बिन उमर जी काबतुल्लाह मथे सऊदिया मथे हुकूमत पण हुई ने अब्दुल्लाह बिन उमर साहबी पण हुआ। हू चए था त हज़रत उमर ने वॾा वॾा मड़ियास वेठा हुआ, मिणी नज़र दौड़ाई त कंहिं वटि जवाबु न आयो। मूंखे जवाबु आयो पे पर वॾियूं वॾियूं हस्तियूं वेठियूं हुयूं तॾहिं मूं जवाबु न ॾिनो। मुंहिंजो ख़लीफ़तुल मुस्लिमीन उमर जहिड़ा इंसान वेठा आहिनि, मुंहिंजे पीउ जहिड़ा अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़तुल मुस्लिमीन अहिड़ा इंसान जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयातीअ में 3 ॾींहं मसले मथे निमाज़ पढ़ाई हुई, जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे वफ़ात खां पुठियां अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो बणाइजा। अहिड़ा इंसान वेठा आहिनि, हाणे आऊं जवाबु कीअं ॾियां। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाट ॼाणी कंहिं वटि जवाबु न आयो। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हू वण जेको आहे से खजूर जो वण आहे जंहिंजा पन नथा किरनि। अलाह मोमिन जो मिसाल ॾिनो आहे। त अब्दुल्लाह बिन उमर चई अलाह जा रसूल इन वण जो नालो मूंखे आयो अथई। पाण सगोरनि फरमायो त कुरेला न चए। चए अलाह जा रसूल मूं तिरेला न चयो जे वॾियूं वॾियूं हस्तियूं वेठियूं हुयूं ने आऊं जवाबु कीअं ॾियां। त मोमिन जो मिसाल खजूर जे वण जहिड़ो आहे। खजूर जे वण जा पन नथा करे। अलाह जे रसूल चयो त मोमिन लाइ करे हू नेक हू पाक औरतूं अलाह ताला जन्नत में पैदा कयूं हुई जिनी माण्हू रमज़ान मुबारक जा रोज़ा रखिया अल्लाह खे राज़ी करण लाइ करे ऐं 5 गाना 5 वक़्त राति ॾींहं में निमाज़ पढ़िया, भई नफ़िली नमाज़ूं पढ़िया ऐं तहज्जुद जी निमाज़ पढ़िया। तहज्जुद जी निमाज़ जो अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयईं। तहज्जुद जी निमाज़ 5 वक़्त खां पहला फ़र्ज़ हुई। अल्लाह पैगंबर खे जे मुंहिंजा पैगंबर आहे सुबुह ऐं सांझीअ जो निमाज़ पढ़े मूंखे यादि कर। अहिड़ी निमाज़ पढ़िया जहिड़ दुनिया जा मरे माण्हू पंहिंजे गरम ने नरम बिस्तरे मथे सुता पिया हुआ तहिड़ अल्लाह जे घर में आया। अल्लाह जन्नत जूं नेमतूं अहिड़े इंसान अहिड़े मोमिन लाइ रखें। क़ुरान शरीफ़ में त मोमिन जो भाउ आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारा इन्नमल मोमिनून इख़्वा। मोमिन जो भाउ आहे। मोमिन जो ख़ैर खा आहे। जेकॾहिं मोमिन अलाह जे नबी जो त उहो आहे जेकॾहिं हिकिड़े जी जिस्म में तकलीफ़ थिए त ॿिया सारा इंसान ईअं सम्झे त हिन जी जिस्म ने जान में तकलीफ़ आहे, इहा मूंखे मुंहिंजे जान में तकलीफ़। त अलाह क़यामत जो ॾींहुं उन इंसान लाइ जन्नतुल फिरदौस खे हिन महीने में अलाह जन्नत खे सींगारे ऐं 8 दरवाज़े जन्नत जे खे खोले छॾे थो। इन में दरवाज़े मिणी जा नाला ऐं दरवाज़े मिणी ते लेबल अलॻि अलॻि माण्हू पर रोज़ेदार जेको ख़ासि बग़ैर बीमारी न आई तकलीफ़ न आई ऐं बग़ैर उज़र जे रोज़ो जे करे छॾे ॾिना आहियो उन माण्हूअ लाइ उन इंसान लाइ न आई। वण तकलीफ़ में रोज़ा न आई रखियो, बीमारी परेशानीअ में न आई रखियो
अल्लाह उनजो अजर उन खे सवाबु ॾींदो। ऐं जंहिं रोज़ा अल्लाह खे राज़ी करण लाइ रखिया, अल्लाह ताला उन खे जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो आहे, जन्नत जो हिकिड़ो गेट आहे जंहिंजो नालो बाबो रैयान आहे। रोज़ेदारनि जूं सिफ़ूं जॾहिं थींदियूं, रोज़ेदारनि जूं लहनी लॻंदियूं, तॾहिं चयो वेंदो की रोज़ेदार हो ऐं बाबो रैयान दरवाज़े में जा दाख़िल थी वञो। रोज़ेदार जॾहिं दाख़िल थी वेंदा तॾहिं उहो दरवाज़ो सील थी वेंदो। उन दरवाज़े खे सील करे वेझींदो की रोज़ेदार मड़ा हिन दरवाज़े में जा दाख़िल थी विया। जंहिं ॾुखे में, तकलीफ़े में, मुसीबतें परेशानीअ में, गर्मीअ में, काड़े में अल्लाह खे राज़ी करण करे रोज़ो रखियो, अल्लाह उन खे जन्नत जो उन नेमत। ऐं पोइ रमज़ान अल मुबारक जे महीने जी इज़त कयूं, रमज़ान अल मुबारक जे महीने जो एतिराम कयूं, हर फैश वारी ॻाल्हि कना, हर गुनाह वारे कम कना बची विया। रोज़े जी इज़त कयूं, रोज़े जो एतिराम कयूं, रोज़े खे सुहिणी तरह संभालियूं, अल्लाह उन जो इज़त ऐं एतिराम करे उन खे बेश्त जे अंदरि दाख़िल कयूं। पोइ रमज़ान में जेकी इन मथे अल्लाह हक़ आयत कयईं, जेकी हक़ रखें मिसकीन ऐं ग़रीबनि जा, इन रमज़ान जे महीने में अदा कया न ॾिनो, अल्लाह उन खे माला माल करे छॾियो। ग़रीब ऐं मिसकीन जे हक़ जो कोई से क्या आहे? ज़कात आहे। ज़कात पाक माल जेको आहे मिक़दार मथे पुॼी वञे, उन माल मथे साल गुज़री वञे, 12 महीना गुज़री वञे, पंहिंजे कब्ज़े में आहे माल, त पाण उनजी ज़कात ग़रीब ऐं मिसकीन खे ॾियूं। कहिड़ी पण शिकिल में वे, जानवर वे ते भले ऐं सोन ऐं चांदी वे ते भले। हिन टाणे चांदीअ जा भाव आसमान सां लॻल आहिनि। अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में माण्हूअ ज़कात जो इनकार कयो, अलाह जी नबी वफ़ात थी विया, हैर पाण इनकार कयूं त चांदी महांगी आहे त ज़कात अमोक माण्हू चए था ॾियूं था न, अमोक जा हाणे पूरो करियूं। अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में माण्हूअ ज़कात नथे ॾिनी, इनकार कयूं त अबू बकर चए साहबा खे त आउं जंग कंदोसि ऐं विढ़ंदोसि माण्हूअ से, ऐं जानवर जी रस्सी जेको रही से आउं माण्हूअ वटां वसूल कंदोसि जे ज़कात न ॾिनो त उहो ज़मानो दौरु अहिड़ो, उन ज़माने में माण्हू ज़कातूं वसूल करण वारा हूंदा हुआ, कमेटियूं हूंदियूं हुयूं। अॼु माण्हू चए थो जे मुंहिंजो माल जेको आहे से सोनारे वटि अमानत रखी छॾियो आहे, उनखे चयो त आउं पैसा मुंहिंजा भले पिया वए, हैर आउं गिना नथो त उहो जेको सोनारे वटि पियो आहे पंहिंजे कब्ज़े में, हिन मथे पण ज़कात आहे। ऐं हिकिड़ी बाईअ लाइ न रखी छॾियो हुयो, चऊं पहिरियां नथी लाइ रखे, हिन मथे ज़कात आहे, घर जे अंदरि कब्ज़े में आहे। जंहिं ज़कात न ॾिनी उनजी वई त सुणी गिना उनजो अज़ाब कहिड़ो हूंदो। ज़कात ॾियणी पवंदी। चे का क़ौम अल्लाह जी नेमतनि जी ना क़दरी ना शुक्री करे थी, अल्लाह उहा नेमत उन वटां झटे गिने थो। क़ौम एॾो ज़ुल्म कयो कि भई इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, हीउ दागीनो न गिनो, 3 किले जा त्रोड़ा, वारलो एॾो खजे न, कड़ियूं पहिराजे न, बायूं पटियूं ॿधी पगे मथे घिसके पयूं थिए न, गिनी ने घर में रखियो, हिन टाणे इनकार कनि था हाणे ज़कात कीअं ॾियूं। हदीस शरीफ़ में आहे, बुखारी मुस्लिम ॿिन्ही जी हदीस आहे। इन हदीस खे सहीहन मुतफ़क़ुन अलैह चवाजे। अबू हुरैरा जी रवायत है। अबू हुरैरा केरु हो? अबू हुरैरा कहिड़ो असाबी हो? अबू हुरैरा उहो असाबी हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके केतिरा ॾींहं लांघा हुआ, मस्जिद में वेंदो हो त मान अहिड़ो असाबी को अचे मूंखे मानी खाराए, मूंखे सलाह करे न घणे कोठे हले। केतिरा केतिरा ॾींहं अबू हुरैरा खे लांघे गुज़री वेंदा हुआ। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु उहो इंसान जेको रावी आहे, अल्लाह जे पैगंबर जूं रिवायतूं हदीसूं उन वटां रिवायतूं थियल हुयूं। ऐं अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु ऐं हज़रत जाबर रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि जूं पण रिवायतूं बुखारी ने मुस्लिम में मुतफ़क़ुन अलैह। इन रिवायत में हज़रत जाबर रज़ी अल्लाह अन्हु अब्दुल्ला जो पुत्र हो, जंहिंजी पीउ मथे कर्ज़ो एतिरो हो, जॾहिं वफ़ात करे वियो, जंहिंजी निकाह न थी हुई,
ऐं इन जूं 9 भेणूं हुयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जाबर घुराए न चए तूं निकाह कर, या रसूलुल्लाह निकाह करियां, मुंहिंजी परवरिश में मुंहिंजूं 9 भेणूं हुयूं, मुंहिंजो पीउ मरी वियो आहे। पाण सगोरनि फरमायो ऐं जाबर तूं बेवा औरत से निकाह कजो, कुआरीअ से न कजो। बेवा से कजो त तुंहिंजी भेण जी परवरिश करे। जाबर जो पीउ अब्दुल्ला शहीद थी वियो। कर्ज़ो शहीद खे पण माफ़ न आहे। पाण कर्ज़े कना धरिजो नथा, कर्ज़े खे कीअं बंड था सम्झूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में जनाज़ो हिकिड़ो निकिरियो, तंहिं मथे 3 दीनार कर्ज़ो हो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ में उभा चई भला हिन जे भाउ ते कर्ज़ो आहे। साबी हिकिड़ो जे या रसूलल्लाह हाओ हिन मथे कर्ज़ो आहे 3 दीनार। अल्लाह जा रसूल निमाज़ कना हटी विया। आऊं निमाज़ हिन जनाज़े मथे कीअं न पढ़ंदुसि। कर्ज़ जे वजह सां हिन जी जान लटकियल हूंदी, जन्नत में कीअं न वेंदो। अल्लाह जो रसूल हटी वियो जे आंजे साथीअ मथे, आंजे भाउ मथे निमाज़ पढ़ो त पढ़ी गिनो। साबी हिकिड़ो थियो या रसूलल्लाह इन जो कर्ज़ मुंहिंजे ज़िम्मे आयो आहे। अल्लाह जा नबी आई निमाज़ पढ़ो, इन जो कर्ज़ आउं अदा करे ॾियो। तैर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़िया। अल्लाह जे रसूल चयो जाबर तुंहिंजे पीउ ते कर्ज़ो आहे। या रसूलल्लाह मूं वटि त कीअं आहे न। अल्लाह जे रसूल बगीचो दुआ कयूं, बगीचे में खजूरूं ठहियूं। हज़रत जाबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पीउ जे कर्ज़ में ॾिने। ऐं हू पीउ जॾहिं कर्ज़ आज़ादु थी वियो, कर्ज़ मुंहिंजा, तॾहिं जन्नत जूं उतरियूं हिनखे नेमतूं मिलियूं। अल्लाह वटि अर्ज़ु कई मुंहिंजा रब मूंखे दुनिया में वरी हलाए त आऊं वञा शहीद थी अचां। वेर वञा हाणे शहीद थी हाणे वरी मूंखे नेमतूं मिले। अल्लाह फरमायो दुनिया में जेको इंसान खे मौत अची वियो, मरी वियो, बेफिरा हिते न थियल खे इंसानु दुनिया में पाछो विझे। इहा हज़रत जाबर रज़ी अल्लाह अन्हु चए थो, अब्दुल्ला जो पुत्र, बुखारी ने मुस्लिम जी रिवायत है त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो हो, पाण सगोरनि वटां मूं सो हो त जेको मर्द या माण्हू इंसान सोन ऐं चांदी भेरो करे गॾु करे ऐं रखे थो, उन जी ज़कात नथो ॾे त उन लाइ दोज़क में बाहि जो विछाण हिकिड़ो विछायो वेंदो। अल्लाह रोम करे दोज़क जी बाहि कहिड़ी हूंदी। जे दोज़क रहियो, दोज़क जा 400 तबक़ा आहिनि। इन मां हिकिड़ो तबक़ो जेको ई असाब जो आहे, इन खां रोज़ दोज़क पनाह घुरे थो, 400 फेरा पनाह घुरे थो। चए मुंहिंजा अलाह मूंखे दोज़क भले बनाए पर हिन तबक़े जे अज़ाब खां मूंखे बचाए। जेको दोज़क 400 फेरा पनाह घुरे थो, भला इंसान जी हालत कहिड़ी थींदी जंहिं लाइ बाहि जो विछाण हूंदो। बाहि जो विछाण विछाए करे फ़रिश्ता हिन मथे हिनखे सुम्हारींदा। जेको दागीना गॾु करे हिन ज़कात जो इनकार करे तो नथो ॾे, टाइम मथे विके नथे। जे हाणे बावा आसमान खे चढ़े था आउं विकिणी छॾियां, चङ भलाई हूंदी, मुंहिंजो रब जेकॾहिं मूंखे ॾींदो त वरी आउं गिनी गिनंदुसि। हाणे ज़कात में हीला बना करे पियो, पोइ हिनखे किथे तपाए में अचींदो। पोइ मलाइके खे हुकुम कंदो, मुंहिंजा मलाइको हिन दागीने खे, हिन सोन चांदीअ जे ज़ेवर खे बाहि में आग में तपायो। कीअं तपाईंदा? जीअं लोहार लोहे खे तपाए, लोह रतो टांडो थी अहिड़ा दागीना ई ज़ेवर टांडो थींदा। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा मलाइको हाणे हिन जी निलाड़ जी पेशानी खे ॾंबियो, निलाड़ खे पेशानी चवाइजे, इन पेशानी खे ॾंब ॾियो। पोइ अल्लाह जा फ़रिश्ता ॾंब ॾींदा, चमड़ी ॿरी वेंदी, चमड़ी ॿरी कारी थी वेंदी ऐं लोखंडू ठरी वेंदो, उहो दागीनो ठरी वेंदो। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा मलाइको हुन जे पासे हिन पुठीअ खे ॾंब ॾियो, पासे हिन पुठीअ खे ॾंब ॾींदा। ईअं न सम्झा जे भई आउं निमाज़ पढ़ियोसि पे ने पोइ भले ॾंबू कीअं, निमाज़ पढ़े पे पण त उते हक़ जेको ज़कात थियो, ज़कात नथे ॾिने। निमाज़ जो हिसाबु अलॻि, रोज़े जो अलॻि, ज़कात जो अलॻि। निमाज़ पढ़े पे, हज के पे, उमरा के पे, पण माल जी ज़कात नथे ॾिने। हाणे हिन जे पासे खे ॾंबियो, पासे खे ॾंबे में अचींदो। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा मलाइको हाणे हिन जे पुठियां खे ॾंबियो, पोइ पुठियां खे ॾंबे में अचींदो, दाऊं कंदो, कीअं फ़ाइदो न थींदो। अल्लाह जी हुकूमत हूंदी,
सुजे में न थींदो, हिजाब न हूंदो, तर्जुमान न हूंदो, कोई विच में न हूंदो। ई अल्लाह जी नेमतें जी ना क़दरी कंहिं अल्लाह नेमतूं ॾिने, गिनी ने रखे। हाणे अल्लाह नेमतूं जटे तो जेको ज़कात नथो कढी सघे। नबीअ मिणी के ज़कात जो हुकुम थियो, इस्माइल अलैहिस्सलाम के मिणी नबीअ के तई नमाज़ पढ़ो ने ज़कात ॾियो। क़ुरान में 82 जगह मथे नमाज़ जो हुकुम, 82 जगह मथे ज़कात जो हुकुम आयो। नमाज़ क़ाइमु करो ने ज़कात ॾियो, माल जी ज़कात ॾियो। 40 बकरियूं जानवर आहिनि जी ज़कात ॾियो। 40 बकरियूं, पोइ ऐसी बकरी ते हिकिड़ी, पोइ 100 मथे हिकिड़ी, पोइ हिकिड़ो 100 ने 20,000 थिए तेरे 2 बकरियूं जी ज़कात ॾियो। ही ज़कात उन मथे जेको सीम में आड़े थियूं हलयूं वञे, 40 पूरियूं साल गुज़री वञे, इन मथे हिकिड़ी बकरी ज़कात आहे। 5 उठ इन मथे ज़कात आहे। 30 गोई ने मई इन मथे ज़कात आहे। जंहिं न ॾिनी त क़यामत चोड़ी मौशर जे मैदान में ई माल आंदो वेंदो। ई उठ जानवर उन मालिक खे लतूं ॾींदा, लतूं हणंदा, चवंदा तुंहिंजो खज़ानो माल उहो ई जेको दुनिया में तो गॾु करे न रखे वे। असांखे तो बिना ज़कात जे बेरो कए वे, मिसकीन जा माल हज़म कए वे। अॼु इन जो मज़ो चख। अॼु दौर ने ज़मानो अहिड़ो गुज़रियो आहे, फितरे ने ज़कात जो टाइम आहे। ज़कात जो माण्हू पुछी विया, अञा ऐलान न कयो जी मूं ज़कात ॾिनी। जहिर चइजे भई चांदी 1,60,000 जुनी है, वक़्ती भाव जेको बाज़ार में हैर हले थो। घणा माण्हू चए असां त पर गीड़ो आहे, परो के भला भाव ते कीन हलंदो, परो के भाव ते विकिणी जे भला हैर विकिणे न, या विकिणा थो परो को भाव मूंखे ॾिजा। ज़कात ॾियणी त जे परो को कीन हलंदो, हैरो को भाव हलंदो जेको वक़्ती बाज़ार में हले थो। सोनारो चए ही भाव आहे त 1,00,000 1.5 लख जी चांदी आहे घर में पियल त 4,000 रुपया हिन मथे ज़कात आहे। 2 किला आहे त 8,000, 3 किला आहे त 16,000, 12,000, 4 मथे 16, 4.5 आहे, 1,000 रुपया ज़कात थींदी। ई त जे ॾींहं कना साल गुज़री मांदई मिसकीन खे ॾियो। ऐं फितरो तंहिंजो हर साल माण्हू पुछे तव्हांखे ख़बर न आहे कि 2.5 किला हर माण्हू मथे 2 किला 600 ग्राम अनाज थी थो। आलम चवनि था अॻे माण्हू रक़मूं ॾींदा हुआ, पर अहिड़ा आलम चवनि था अनाज जो, पर अनाज माण्हू को गिनण लाइ तयारु न आहे। अनाज कई माण्हू विकिणे पिया, माण्हू त विकिणे पिया, पर बचला जेको ॻोठ में चोखा पिया गिणे, इहे दुकान ते खणिया वञे। जेकॾहिं माइतरे खे तंगी वे त बचले खे चए न विकिणो न, पंहिंजे घर में चोखा न आई आना असीं आंकी ॾींदासीं, असीं रखूं था। बच्चा दुकान ते ॾिया अचे। हाणे आलम चवनि था त पाण कीअं न थिए। हा, उन ज़माने में ॾेवाणो आहे त मड़े क़ीमती वस्तु ॾेवाणी आहे, हुकुम तैर लही आयो। उन ज़माने में पनीर हुआ, खजूर हुई, द्राखूं हुयूं, किसमिस हुई। भला द्राखूं ने पनीर किसमिस पाण गिनी न ॾींदासीं 2.5 किला। उन ज़माने में अनाज ॾेवाणो आहे त 100 रुपये जो हिसाबु आहे 2.5 किले जो। ई ज़कात में जेकॾहिं स्वीकारे को अनाज त बहितर ई आहे त इन अनाज ॾेई सघे। ई नेमतूं अलाह मड़े थोरे थोरे जटींदो। फितरे जो ज़कात जो मड़े पुछूं पिया, भला हैर बाज़ार में छीटूं अचनि थियूं, इन जो भला कंहिं पुछियो आहे जे इहे क़ीमती आहे, कपिड़ो पहिरण भला कीअं आहे। ऐं बाज़ार में दुकान मड़े फिरी आयो, का पण पसंदि न आई। हाणे घरे आयो, पुत्र खे जे मोबाइल चालू कर, ऑनलाइन मथे छीट को आहे, ऑनलाइन मथे को जोड़ो आहे, ऑनलाइन मथे भाईअ जी को चप्पल आहे। अल्लाह अकबर, इहा पंहिंजी हालत आहे। ऑनलाइन मथे जन्नत मिलंदी, गिना भला जन्नत ऑनलाइन मथे मिले त दोज़ख मिलंदो, ऑनलाइन मथे दोज़ख मिलंदो। हा, वीचारो मौली सलेमान चए शहरीअ वारे कंहिं पुछियो, चए मौली साहब माण्हू मस्जिद में जे शहरी करी था उते ई जागे था, उन त मौली साहब चयो त उन जो चांहि जो इंतज़ाम करियो न, उन लाइ करे देगड़ो भत जो खणी। हाणे मस्जिद में त आहे न, होटल ई मथे जागे पियो, उते किथे देगड़ो खणे। सॼी राति कुर्सीअ ते वेही मोबाइल पियो ञारे, असूर जो दौड़ कढे जे टाइम थी वियो, मूंखे शहरी कराए। इहा पंहिंजी हालत आहे। हीअ हिन महीने जो पाण क़दुरु आहे। अल्लाह मड़े चए जीअं चांदीअ वारी दागीने जी नेमत जॾहिं हाणे वरी अचे थो, मिसकीन जूं थियूं सावरे ईअं वेंदियूं रहंदियूं, टोल कीन जोड़ंदो, उन जी ईअं मकरो वेंदो, ईअं हलियूं वेंदियूं, धड़कियूं ने ठां जोड़ंदा, दागीनो कीन जोड़ंदो, गिनाब कीन जेको जोड़े। ही अल्लाह जी नेमतें जॾहिं ना क़दरी ना शुक्री क़ौम करे थी, तॾहिं अल्लाह उन क़ौम वटि नेमतूं जटे ने जोड़ा आणे थी। जे
दोज़ख खपे तो औरलैन मथे हेरी जुड़ी वेंदो। जन्नत जेको आहे से औरलैन मथे कीअं जुड़ंदी? जन्नत जो ज़िक्र क़ुरान में अल्लाह पाक कंहिं सूर रहमान में त वले मन ख़ाफ मक़ाम रबी जन्नतान जिनी मुंहिंजो ख़ौफ़ खाधो इंसान मर्दे औरतें उन लाइ ॿ जन्नतूं आई। सुभान अल्लाह, उन लाइ ॿ जन्नतूं आई। जन्नत अहिड़ी आहे जंहिंजो फर्श जेको आहे, जंहिंजी ज़मीन सोन ने चांदीअ जी आहे, जंहिंजा मकान सोन ने चांदीअ जा आहिनि। अबू हुरैरा का रिवायत है, हज़रत अबन अब्बास का रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं इंसान के जंहिं मर्द ने औरत के 4 नेमतूं मिलियूं, 4 शयूं मिलियूं, उन खे अगरि दुनिया जूं मड़े भलायूं मिली वियूं, दुनिया जूं मड़े भलायूं मिली वियूं। असां में पुछो या रसूलल्लाह 4 नेमतूं, 4 कहिड़ियूं ख़सलतूं, 4 नेमतूं कहिड़ियूं, 4 कहिड़ियूं भलायूं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं मर्द ने औरत खे दुनिया में 4 नेमतूं मिलियूं, उनखे सारी दुनिया जा खज़ाना मिली विया। असां में पुछियो या रसूलल्लाह ई 4 नेमतूं कहिड़ियूं हुई? अल्लाह जे नबीअ फरमायो त शुक्र ऐं सब्र करण वारी दिलि, हीअं कलब चइजे दिलि खे। सब्र ने शुक्र करण वारी दिलि मर्द ने औरत खे मिलई। इहा दुनिया में इनखे हिकिड़ी नेमत मिलई, दुनिया जी भलाई इनखे नसीब थई। असां में पुछो त या रसूलल्लाह ॿई पाण सगोरन फरमायो त उनखे ज़बान ऐं जिस्म ऐं जान अहिड़ी मिलई जो उन मथे मुसीबत आवई तो सब्र करे। जान ने जिस्म ते मुसीबत अची वञे, कई मुसीबतूं इंसान ते आई, कुटुंब जूं, कबीले जूं, आलनि अयाल जूं, धीअ ने पुत्र जूं, मड़ा मुसीबतूं जान मथे आई। इन मथे जेकॾहिं सब्र कयईं त अलाह जे अहिड़ी उनखे नेमतूं ॾेई ॾिनी। भई ज़बान ऐं जान जिस्म वारी, यानी ज़बान दिलि, जान ऐं जिस्म, ऐं ॿई औरत जंहिं पंहिंजी जान ऐं मर्द जे माल में ख़यानत न कयईं, अमानत में, इनखे अगरि दुनिया जूं मड़े ई नसीब थी वियूं त अल्लाह पांखे ई नेमतूं नसीब करे, अल्लाह इन नेमत से माला माल करे, ऐं अल्लाह पांखे ज़कात ॾियण जी तौफ़ीक़ ॾे, जेको पंहिंजे पाक हलाल माल जी पां ज़कात ॾियूं। ऐं इस्लाम जेकॾहिं न आयो, इहा दौलत पांखे तौहीद ने इस्लाम जी न मिलई हुई त पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में हुई। अॼु जंग जो दौर आहे, अॼु चारों तरफ़ दुश्मन जो घेरो आहे मुल्क जे मथे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशिन गोई आहे। साहबा पुछो या रसूलुल्लाह क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी? पाण सगोरन फरमायो त दुनिया में जेसियो ईसाई ऐं यहूदीअ जी वॾी जंग थींदी तंहिं क़यामत जो इंतज़ारु कजा। त हिन टाणे सियाह जेको आई ई पण मड़े, यानी यहूदी ऐं फल अमरीका वारो जेको आहे से यहूदी आहे, इज़राइल जेको आहे यहूदी आहे, त इहा वॾी हिकिड़ी जंग आहे। अचानक क़यामत किन टाणे अचे, कीअं अचे तंहिंजी ख़बर न आहे। त हिकिड़े ॿिए जा ख़ैर खां थियो, हिन जूं भलायूं पांखे साल मुबारक महीने जूं नसीब थिए। पंहिंजी हालत अहिड़ी जहिड़ी मके वारनि जी हुई, जॾहिं मके वारा पिंड में विढ़ंदा हुआ, कुलफत कंदा हुआ, जानवर दौड़ाई घोड़ा तंहिं मथां विड़ी करे माण्हू मारे विझे। अल्लाह जो रसूल जहिड़ा आयो, इस्लाम जहिड़ा आयो, तो ई दावा हुई त पिंड में भाउ भाउ थी विया। पिण जूं ज़मीनूं उन माण्हूअ खे आयल खे ॾिनो, पिण जूं घर वारियूं उन खे तलाकूं ॾेई ऐं उन खे ॾिनो, पिण जा माल उन मां माल मां विराए ॾिनो। जंहिं महिल असां पिंड जे शहर में चई त ज़र ज़ात जा माणा विया, गुरबा गनी सरका थिया, अबशी कुरैशी हिकु थिया, आयो जॾहिं अरबी नबी। ज़र ज़ात जा चे तूं फलाणो हू ईअं, तूं हू ईअं। अल्लाह जो पैगंबर जॾहिं आयो तॾहिं ग़रीब ने मिसकीन मड़े हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची विया, मड़े गुरबा गनी सरकिया थिया, अबशी कुरैशी हिकु थिया, आयो जॾहिं अरबी नबी। काड़ो लॻो कुफरान खे, ओजर मिलियो ईमान खे, सजदो थियो सुभान खे, आयो जॾहिं अरबी नबी। कई क़बर मथे ऐं दरगाह मथे सजदा कंदा हुआ। अल्लाह जो पैगंबर जॾहिं आयो तॾहिं आसमान ज़मीन जे रब खे सजदो थियो। कुफरान, काड़ो कुफरान खे लॻो, यानी कुफर जेको मटिजी वियो, ने इस्लाम अची वियो। मुंहिंजी अल्लाह वटि दुआ आहे, अल्लाह इन मुबारक महीने जूं कुल भलायूं खूबियूं बरकतूं पांखे नसीब करे। अल्लाह पंहिंजे मस्जिद ऐं जमात खे आबाद करे। अल्लाह जंहिं वीचारे खे बीमारी तकलीफ़ आहे, अल्लाह कंहिं बि क़िस्म जी बीमारी आहे, साह जी तकलीफ़ आहे, फेफड़नि जी आहे, कैंसर जी आहे, डायबिटीज़ जी आहे, अल्लाह इन भला रे
ॾे में, बरकत वारे ॾे में मुंहिंजी दुआ जे वसे सां, असांजी दुआ जे वजह सां अल्लाह उहो बीमारी उन मथां दूर कर, शफ़ा कामिला आजिला अता फरमाए। अल्लाह जेके वीचारा रमज़ान जे महीने में बहितरीन भलारे तामे खे सिकें पिया, अल्लाह उन जी रोज़ीअ में तूं बरकतूं विझी उन खे रोज़ीअ जा दरवाज़ा खोले ॾे। अल्लाह मोमिननि जी रोज़ीअ जो तो वाइदो कयो आहे त रिज़्क़ जेको आहे मुंहिंजे हथ में आहे, मुंहिंजा रब करीम उन जे रिज़्क़ में तूं बरकतूं विझी ॾे। अल्लाह बुरी बीमारीअ मुसीबतें खां बचाए, मरी वञे ख़ता खे माफ़ फरमाए, आलम इस्लाम जी मदद कर। अल्लाह जेके जंग जी लिपेट में अची विया आहिनि, अल्लाह उन जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह उन जे बचड़े जी, उन जे माए भेण जी इज़त आबरू जी तो हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह जियारी ज़िंदा रखें, इस्लाम ते मौत ॾींहुं ईमान बिल ख़ैर कल में ला इलाहा इल्लल्लाह से असांजो दुनिया में लाॾाणो थिए। आमीन सुम्मा आमीन। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि